शाह करीम फरमायो त बरसा सुञी वेड़, भले उहा वेड़ सुञी हुजे जंहिंमें सॼणु हिकिड़ो, उहा न छॾ। लतीफ़ साईं जी मजलिस में तव्हांखे भली का ऐं हीअ इंटरनेशनल जेका यूट्यूब जी जेका उतां का आहे हिनमें तव्हां भली करे आया। पाण ॻाल्हि छॾी हुई शाह करीम जो उहो बैत पढ़ियो जेको शाह जे रिसाले में बि आहे, पाण पढ़ंदा बि रहिया आहियूं, पर ॾिसो त हुनमें हिकिड़ी सिट में थोरी लतीफ़ सां तब्दीली कई आहे, ॻाल्हि उहा साॻी आहे। शाह करीम फरमायो त बरसा सुञी वेड़, भले उहा वेड़ सुञी हुजे जंहिंमें सॼणु हिकिड़ो, उहा न छॾ। खोए उहा ई भेड़, उहा भेड़, उहो पासो, उहो वञी खॾ में पवे जिते कोड़ कुमाड़ हुए। कोड़ माना अणगण, अनलिमिटेड माण्हू आहिनि, सुठा माण्हू न आहिनि, सुमाड़ू न आहिनि, कुमाड़ू आहिनि। माण्हू सां को लॻी वियो माना ख़राबु माण्हू थी वियो। ऐं ही एॾो हुननि जो फ़िक्र आहे हिननि जो, जेके इनखे बि खोलींदासीं त को इन जो अंत कोन्हे, ॻाल्हियूं निकिरंदियूं वेंदियूं, ॿिया शाइर निकिरंदा वेंदा, पर अॼु पाण उनजो जेको ख़ुलासो जेको उनजो आहे, उनजी ख़ासि जेका उनजो रूह जेको उन बैत जो जेके असीं लुधनी माना था चऊं। हाणे लुधनी माना कहिड़ी आहे, हाणे माण्हू परेशान। लुधनी माना इस्तलाही जेको माना, उनजो पस मंज़र, उनजी कहाणी, जेकॾहिं रुॻो लफ़्ज़ी माना ॿुधाईंदा उनजो को मतिलबु कोन निकिरंदो, पर जेकॾहिं ॿुधाईंदा हिन जो मक़सदु छा हिन जो आहे, हीअ लफ़्ज़ जी अहमियत कहिड़ी आहे हिन जी, त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी हीअ जेको इल्मु आहे उन इल्म जी अहमियत केतिरी आहे। हाणे लतीफ़ साईं इन सिट खे चयो सो माॻो ई फेर, हुन भेड़ लफ़्ज़ इस्तेमालु कयो। माना उहो जेको भेड़ जेको आहे खोए, उहो हिते लतीफ़ साईं थो सो माॻो ई फेर जिते कोड़ कुमाड़ हुए। जिते माण्हू त आहिनि, घणा आहिनि, सुठा माण्हू कोन्हे, पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चङो आहे जिते तोखे इज़त मिले थी, मोहबत मिले थी, साथ मिले थो, खोड़ आहे, उहो ई सॼो जान वरी ठही पवंदो। हाणे ॿियो बि ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे हिकिड़ो हिकिड़ो बैत, उनखे रुॻो ईअं पढ़ी वञण ते बि दिलि नथी चवे, पर आउं सम्झां थो एॾा सवला आहिनि जो तव्हां हुनखे सम्झी वठंदो। भंभोरा ॿ थोक किनी निया कॾहिं, पर ही चओ त कंहिं न निया कॾहिं, ही पुछे कोन थो, ही फ़ैसिलो थो करे। जितां ही माण्हू वञनि पिया नी, करोड़पति, खरबपति, अरबपति, पदमपति माण्हू जेके हवानि में आसमान ते पिया उॾामनि, छा इहे वेंदा कोन, सदाईं जहिड़ा हूंदा, पोइ वञनि था त छा था खणी वञनि। कंहिं चयो त इहो कफ़न जेको आहे उनमें खीसो न थींदो, खीसो आहे कोन हुनमें। सिकंदर आज़म त चयो जॾहिं आउं वञा तॾहिं मुंहिंजा हथ जेके आहिनि कफ़न मां ॿाहिरि कढी छॾिजो। तव्हां बादशाह जेको दुनिया जो बादशाह, हाणे उहो उन चयो त साईं ॻाल्हि सम्झी कोन वधी वञे, चई साईं ईअं करियूं त सही, पर छाजे करे, उनजो मक़सदु छा आहे। चई त माण्हू इहो सबक़ु वठंदा त हीअ हो त दुनिया जो बादशाह, पर हथ ख़ाली करियो पियो वञे। ही केॾी ख़ूबसूरती सां इहा साॻी ॻाल्हि शाह करीम करे थो, भंभोरा ॿ थोक। हिन भंभोर मंझां इहो सिंबल आहे दुनिया जो। हिन भंभोर मंझां कंहिं ॿ थोक, ॿ शयूं, को पंहिंजा को कपिड़ा खणी वियो हुजे, को टोपी खणी वियो हुजे, ऐनक खणी वियो हुजे, कुझु बि न। चई भंभोरा ॿ थोक कंहिं न निया पाण सी, चई सिकण सुपेरनि सी। चई ही ॻाल्हियूं जेके इहे सदाईं रहिजी, सिकण सुपेरनि सी, ॿियो लाॻापो से लोक, माना हिकिड़ो उन्हनि जो माण्हुनि सां सुठो लाॻापो हो, इहो वञी यादि रहियो। ऐं ॿियो सुपेरियुनि जी सिक जेका हुई उहा उन्हनि वटि हुई। हाणे इहे ॿ ॻाल्हियूं उन्हनि ते वेही ॻाल्हाइजे त मूं चयो त हिकिड़ो हिकिड़ो बैत जेको आहे हिन माण्हू जो, उहो किताबु लिखण जहिड़ो आहे, नीअं निया पे न थिए।
हाणे इहो शाह करीम जो दोहो आहे, बैत आहे, ऐं लतीफ़ साईं इस्तेमालु कयो। पर पाण खे इहा ख़बर ई न आहे त इहो जेको बुनियादु जेको आहे इहो शाह करीम विझी वियो आहे, इहो शाह करीम जो बैत आहे। पोइ अॻिते हू जेको आहे सो साॻी ॻाल्हि बि लतीफ़ साईं कई आहे, किथे किथे तब्दील बि कयो आहे। चई नी हिनिया पे न थिए सधे सेण न हू, इहो पोयों इस्लाम लतीफ़ साईं इस्तेमालु कयो आहे कि ॿिए बैत में। माना हीउ जेको नींहुं जेको आहे, इश्क जेको आहे, प्यारु जेको आहे, या इनकलाब ऐं आज़ादी जेका आहे, ख़ुशहाली जेका आहे सो ॻाल्हियुनि सां न थींदी आहे, इहा न्यापनि सां कोन थींदी आहे। चई सधे सधे सेण न हून, माना सेणनि ॾांहुं वञिणो आहे त पोइ उहो सधूं कोन कबियूं, पोइ पका इरादा कबा ऐं पोइ हली पइबो। पोइ चई कारी राति रत फुड़ा। हाणे ॿुधाइबो त मंज़िल कहिड़ी आहे। जेका तव्हां लुधरी माना सां चओ, जेका तव्हांखे सम्झ में नथी अचे, उहा ॻुझी माना कहिड़ी आहे? उहा इहा आहे त कारी राति रत फुड़ा, जा जा नेण न रून, जेसिताणी तव्हांजूं अखियूं जेके आहिनि से उहे रत जा ॻोढ़ा न रोइनि, तेसिताणी तव्हां ईअं सम्झो त सधूं पिया करियो। माना जेसिताणी तव्हां क़ुर्बानी नथा ॾियो, जेसिताणी तव्हां मरण जे लाइ तयारु नथा थियो, तेसिताणी जेको आहे सो माना केॾी ख़ूबसूरती सां ॻाल्हि थो, कारी राति रत फुड़ा। माना हिकिड़ो ॾींहुं ईअं थी वञे ॼण त तव्हांजे आॾो कारी राति आहे, तव्हांखे कुझु ॾींहं में बि कारी राति आहे, राति त हुई राति आहे, तव्हांखे कुझु बि ॾिसण में कोन थो अचे। चई कारी राति, ॿियो चई रत फुड़ा। ॿियो रोए त थो आशिक़, पर रत फुड़ा थो रोए, जा जा नेण न रून, जेसिताणी अखियूं रत जा फुड़ा नथियूं रोअनि, तेसिताणी जेको आहे इहा तव्हांजी जेका सिक आहे, इहा कूड़ी आहे, इहा सद आहे तव्हांजी। चई सॼण मंझि ई हुआ। हाणे ॾिसो इहो ख़्यालु लतीफ़ साईं अलाए केतिरनि बेतनि में भरियो आहे, पर हिन ॼण त हुनजो हिकिड़ो कंहिं इमारत जेको आहे उनजो बुनियादु रखी छॾियो। चई सॼण मंझि ई हुआ, मूं वेठे वाऊं थिया, मूं वटि ॻोल्हियो, हिन खां बि पुछियो, हुन खां बि पुछियो, हुनखे हू किताब पे पढ़ियमि, हू किताब पे पढ़ियमि। पोइ मूं गौर फ़िक्र कयो त हीअ त इहे ॻाल्हियूं त मुंहिंजे अंदरि में बि आहिनि, हीअ जेको अंदरि वारो जेको मुंहिंजो आहे उहो बि इहे साॻियूं ॻाल्हियूं वेठो करे। उहे ॻाल्हियूं आउं हरू भरू जेको आहे सो वरिता, जेको आहे सो झर झंग जेको आहे सो ॻोल्हींदी वरिता, माण्हुनि खां पुछंदी वरिता। चई त हेॾां होॾां हथड़ा, हेॾां होॾां हुए हथड़ा, चई हुए जाड़ विधाम। चई अजायो जेको आहे सो मूं हलर पे कई, जेको आहे सो ईअं रुञ में मां रुलसि पे, मूं पंहिंजो पाण ते गौर कोन कयो, मुंहिंजूं सलाहियतूं, मुंहिंजूं ख़ासियतूं जेके हुयूं, मुंहिंजो जेको इल्मु हो, मुंहिंजी जेका ॾाहप हुई, उनखे त मूं कॾहिं ॾिठो ई कोन। मूं जेको आहे सो पे जेको आहे सो ईअं जेको आहे सो वड़ोलू ॾिनियूं, जेको आहे सो जीअं वॻ में वड़ोलू ॾिबियूं आहिनि। चई कचाई तो मंझि जो तो भायो कच, कि तूं सॼे जग जान खे तूं ख़राबु सम्झी वेही रहे, चई इहा तुंहिंजी कमज़ोरी आहे, तुंहिंजी कचाई आहे। चई ई कचाई तो मंझि जो तो भायो कच, चई जेकी सॼो सॼण। माना सॼण तोखे ग़लति ॻाल्हि कीअं ॿुधाईंदो, सॼण वटि कचाई कीअं हूंदी, तूं काण कढी वेही रहे, तूं ॻाल्हि सम्झी कोन, उनखे तो चए ॻाल्हि ख़राबु आहे, भई तूं तहक़ीक़ त कर न, घटि में घटि तहक़ीक़ करण खां सवाइ त तूं कीअं जेको आहे सो ॻाल्हि खे रद्द करे छॾियो। चई जेकी संदो सॼणे, माना हिननि माण्हुनि जो ईमान, हिननि माण्हुनि जो अक़ीदो ॾिसो, जेकी संदो सॼणे। लतीफ़ साईं चयो न पिया संदे पार जी मिड़ेई मिठाई, हाणे इहो हितां पुटे थो। माना हीउ चए थो त जेकी संदो सॼणे सो सभो ई सच। लतीफ़ साईं चयो पिया संदे पार जी मिड़ेई मिठाई। चई सिकां जे न सेणनि, चई सिकां जे न सुणीन पाणा भाउ पिणनि जा, चई से साथी न पुछणा, चई जे साथी न पुछणा, जे तनी खे ॾीन, ॻाल्हि उहा ई हिकिड़ी। साईं छा कनि चए थो, ॻाल्हि उहा ई हिकिड़ी जामू काल कई, ॻाल्हि उहा ई हिकिड़ी जामू काल कई, जे भेनर कीम बख थियो थींदी ता न ॿी, जे पुछणा से न मुंझणा।
जे पुछणा से न मुंझणा, जे पुछनि से वीर। जो सुलखण में माड़ुए सो कुलखण में खीर। जे उत्तर जे ओलाह, जे उत्तर जे ओलाह पीढ़ी सभु परखिया। चे रीह पंहिंजे खटे सबर ॿरे न बाह। ॿियनि जे खटे ते बाह कान ॿरंदी, चुल्ह ॿरंदी पंहिंजे जो खटे ते, ॿियनि जे खटे जो कोई बि आसिरो न करे। जे उत्तर जे ओलाह पीढ़ी सभु परखिया। चे रीह पंहिंजे खटे ते सबर बाह ॿरंदी, सुठी बाह कान ॿरंदी। चई चंदन चूर करींदे रतो मुंहुं कुहाड़। उहो चंदन जो जेको वण आहे उनखे वढिबो आहे त उन मां जेको आहे रत जहिड़ो जेको पाणी निकिरी पवंदो आहे। त हीअ त चए छा करींदो चए त उहो कुहाड़ो सॼो ॻाढ़ो थी वियो आहे। चई चंदन चूर करींदे रतो मुंहुं कुहाड़। चई सॼण ॾुॼण न थिए, जेको सॼण हूंदो दुश्मन न थींदो। चई सॼण ॾुॼण न थिए। चई जे रुसे 100 वार, चई परुड़ियो पेनार त करईंदे कुर्ब करे। चई जेकॾहिं प्रिय आहे, जेकॾहिं कांध आहे, जेकॾहिं महबूब आहे, जेकॾहिं साथी आहे, साईं आहे, जेकॾहिं कावड़जी वञे 100 वार कावड़जी वञे पोइ परचंदो ज़रूरु। छो जेको प्रिय आहे उहो तव्हांखे छॾींदो ई कोन। उहो जेको आहे हर हाल में तव्हां सां परचंदो। ऐं सम्झां थो त शाकरीन जी शाइरी अञा पाण खे जेको आहे सो हिकिड़ी कचहरी हूअं तव्हां चाहियां थो हिकिड़ो हिकिड़ो ॿ बैट वेठा हुननि ते ॻाल्हायूं, पर फ़िलहालु तव्हांखे इहा शाइरी ऐं मामूली ख़ुलासे सां तव्हांखे ॿुधायूं था त जीअं तव्हांखे शाहदतीब खे बि सम्झण में सवलो थिए, हिनखे बि सम्झण में सवलो थिए ऐं पंहिंजो पाण खे बि सम्झण में सवलो थिए। तव्हांजी महिरबानी। वरी सुभाणे अचिजो साॻी किड़ ते। इहा साॻी जेका असां उतां कया यूट्यूब जी, इहा साॻी जेका असां आहे विर्चुअल लतीफ़ वरस्ती आहे जेका, उन में असां तव्हां वटि पहुची कोन था सघूं, तव्हां असां वटि कोन था अची सघो, तव्हांखे वक़्तु बि कोन्हे, तव्हांखे टाइम बि कोन्हे, ॾाढा बिज़ी आहियो। असीं सॼी ज़िंदगी रुलियासीं, अञा बि पिया रुलंदासीं। ऐं पर इहो आहे त ज़रूरी आहे त इहे सभु शयूं मथो ॿधी वेहबो तॾहिं इहे सभु शयूं लिखी बि सघिबियूं ऐं महफ़ूज़ बि करे सघिबियूं। वरी बि जीअं वक़्तु वारो ॾिनो त वरी बि तव्हां हाज़िर थींदासीं। महिरबानियूं। वरी जेको आहे सो सुभाणे ई अचिजो, राति जो ॾींहुं ॾिसिजो, सॼो कमकार करे वांदा थी पंहिंजा घर ॿार जी जेका सार संभाल करे पोइ वरी अचिजो। राति जो पोइ वरी जेको आहे सो गॾिजी टुकुर भोर बि गॾु खाईंदासीं, कचहरियूं बि कंदासीं, चांहियूं बि पीअंदासीं। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा करे ख़ुशि हुजो।